जी बिल्कुल सोलंकी बिरादरी के मारिजी वेलन जी जेका वारिस आहिनि उन्हनि जी तव्हां मारिजी वेलन के वारिसनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जंहिंजो इहो चवणो हुसैन बस सोलंकी जो त कुझु अरसो अॻु में जेके ॾोहारी हुआ शर ऐं कोश बिरादरी जा जेके ॾोहारी हुआ उहे पुलिस पारां उनखे मारियो वियो हो मुक़ाबले में जेको इल्ज़ाम हिन सोलंकी बिरादरी तां हो जंहिं तां हुसैन बस सोलंकी जा ॿ पुट ऐं ॿ भाटिया हिकु रिश्तेदार खे ॾोहारनि पारां काल हमिलो करे जेको आहे क़तल कयो वियो हिन वक़्तु उनजी जेका मक़तूलनि जी जनाज़े नमाज़ आहे उहा अदा कई पई वञे पर हिन वक़्तु क़यामत खेज़ मंज़र आहिनि त हिकु घर मां जेके जनाज़ा आहिनि 4-5 जनाज़ा खॼण वक़्तु कोहराम मतल आहे ऐं हिननि जो इहो ई चवणु हो जेके मक़तूल आहिनि उन्हनि जे वारसनि जो इहो ई चवणु आहे त जेका पंजाब पुलिस हुई काल परे थी बीचल रही जेके ॾोहारी हुआ उहे दीदा दिलेरी सां अची करे हिन उन वक़्तु हमिलो कयो जंहिं वक़्तु ही जेके हारी आहिनि पंहिंजे कमंद जी कटाई करे रहिया ऐं मक़तूलनि जे वारसनि जो इहो चवणु आहे त पंजाब पुलिस सॼो ॾींहुं तमाशो ॾिसंदी रही ऐं ॾोहारी हिकु एकड़ कमंद वारे जेके फसल में सॼो ॾींहुं बीही करे फायरिंग कंदा रहिया पर पंजाब पुलिस इहा बि जुरियत न कई त को ॾोहारनि खे गिरफ़्तार करे सघिजे हिननि जो इहो ई मुतालबो आहे त जेके असांजा गबरू बेगुनाह क़तल कया विया आहिनि बेगुनाह जेके क़तल कया विया आहिनि उन्हनि जे क़तल जा जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि हिन वक़्तु जेको आहे हिन माशके वारी जेकी सरज़मीन आहे काल जिथे सॼो ॾींहुं खूनी झेड़ो हलंदो रहियो खूनी रांदि हलंदी रही पर पंजाब पुलिस इहा जुरियत न कई त कंहिं ॾोहारी खे गिरफ़्तार करे सघे ज़रियनि जो इहो ई चवणु आहे जिते ही झेड़ो थियो आहे काल उहो 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे हितां माशको मां जिथे इहो बि ॿुधायो पियो वञे त पंजाब पुलिस पंहिंजी APC चैन ऐं बख़्तरबंद गाॾियूं बि छॾे प्यादल हिते माशको भॼी आई ॿुधायो इहो पियो वञे त धाड़ेलनि जेको आहे गुज़िरियल राति देरि सां बख़्तरबंद गाॾी ऐं APC चैन खे बि बाहि ॾेई साड़े छॾियो आहे पर पंजाब पुलिस इहा जुरियत नथी करे त पंहिंजूं जेके बख़्तरबंद गाॾियूं या APC चैन आहिनि उहे काहे अचे वाक़ियो इहो आहे त हो मंथली घुरनि था असां मंथली खां इनकार कयूं था शर ऐं कोश सॼा गॾु थी मंथली घुरनि था सॼिनि खे असां हुनजे लाइ इंतज़ारु करूं था त असां मंथली न ॾींदासीं हुन चयो बि तव्हां कमांड कटे ॾिसिजो फसल इन ॻाल्हि खे ॾिसंदासीं असां पहिरें कटणु वियासीं हिकु ॾींहुं ॿिए ॾींहुं उहो लुका अची हुन अंधी धुंध फेरिंग थी जंहिं फेरिंग में असांजा 4 माण्हू शहीद थी विया 4 उन्हनि जा बि शहीद थी विया उहे पंहिंजा लाशूं हिकु असां खणी आया आहियूं बाक़ी लाशां खणी आया आहिनि बाक़ी हिकिड़ो आहे त असां पुलिस साथ सिर्फ़ु तुनीअ सां भलो ॾिनो आहे अपनो खतरियाण साहब घोटकी खतरियाण साहब उन असांखे वेपान पंहिंजो चैनियूं ॾिनई मली उतां माण्हू असांजा हटाया मली साहब पंजाब पुलिस कल्ह छा कयो ॿुधायो पियो पुलिस मली न हटाए त मतां शरीर जो 100 माण्हू मरे वज़ीर आला खे अर्ज़ु कंदा पियूं वज़ीर आज़म खे अर्ज़ु कंदा पियूं असां तामन करे माण्हू गिरफ़्तार करे गिरफ़्तार न कंदो त असां पंहिंजी माण्हू गिरफ़्तार करे जेका जेका आहिनि असां तामन करे असां हेॾी मुतालबो त असां चयो इन ते रेड करे ऐं इहे माण्हू जेका ॾुहारी आहिनि इन्हनि खे जल्द में जल्द गिरफ़्तार करे असांजो बि साथ हूंदो भले असांखे चैनियूं ॾेवे प्राइवेट माण्हू मां पंहिंजा कंदुमि मुंहिंजो घर बि रोड जी वाट ते आहे उतां रोज़ टपंदा पुलिस मां गिरफ़्तार कई छॾी आहे भाई तव्हां असां पुलिस खे ॿुधायो आहे बाबा तकड़ा थियो जवान अचनि था पुलिस मारिया पंजाब पुलिस असां बि गॾु आहियूं वरी दुश्मनी असां थी आहे पुलिस जे तरफ़ां थी आहे बाक़ी जवाब ॾिनो आहे उनखे ख़बर लॻंदी अर्ज़ु कंदा शाहबाज शरीफ़ के वज़ीर आला खे असां तामन करे असां मदद करे